अम्मा आयशा खां असहाब पुछो, अम्मा आयशा खां असहाब पुछो, महबूब जो खुल्क़ अज़ीम दस्यो। अम्मा आयशा चयो मुझे सोहणे जो, अम्मा आयशा चयो मुझे सोहणे जो, आ खुल्क़ सजो क़ुरआन मिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, महबूब जो खुल्क़ अज़ीम दस्यो। अम्मा आयशा चयो मुझे सोहणे जो, अम्मा आयशा चयो मुझे सोहणे जो, आ खुल्क़ सजो क़ुरआन मिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, क़ुरआन मिला महदूद अजाइब, इल्मी सूरत में था ॾिसूं, इल्मी सूरत में था ॾिसूं, इल्मी सूरत में था ॾिसूं। क़ुरआन जा अमली अजाइब सभु असीं नबवी सीरत में था ॾिसूं, असीं नबवी सीरत में था ॾिसूं, असीं नबवी सीरत में था ॾिसूं। ही इल्मी सॼो क़ुरआन मिठो बंदि वरकनि जे आसूरत में, बंदि वरकनि जे आसूरत में, बंदि वरकनि जे आसूरत में। ऐं अमली सॼो क़ुरआन थियो महफूज़ नबीअ जे सीरत में, महफूज़ नबीअ जे सीरत में, महफूज़ नबीअ जे सीरत में। क़ुरआन चयो ऐं हुज़ूर कयो, क़ुरआन चयो ऐं हुज़ूर कयो, हेॾे गौर करे हीअ ॻाल्हि ॿुधो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, महबूब जो खुल्क़ अज़ीम दस्यो। अम्मा आयशा चयो मुझे सोहणे जो, अम्मा आयशा चयो मुझे सोहणे जो, आ खुल्क़ सजो क़ुरआन मिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, क़ुरआन में ज़ात सिफ़ात भरियूं सभु आयतूं उन जा अक़ाइद हा, सभु आयतूं उन जा अक़ाइद हा, सभु आयतूं उन जा अक़ाइद हा। महबूब जे इबरत मंझि चिटी हर आयत सुहिणी मिसाली आ, हर आयत सुहिणी मिसाली आ, हर आयत सुहिणी मिसाली आ। क़ुरआन में अहकामन वारियूं सभु आयतूं उन जा अमाल ॾिठ में, सभु आयतूं उन जा अमाल ॾिठ में, सभु आयतूं उन जा अमाल ॾिठ में। तकवीन संदियूं ही आयतूं सॼियूं महबूब जो इस्तदलाल ॾिठ में, महबूब जो इस्तदलाल ॾिठ में, महबूब जो इस्तदलाल ॾिठ में। अखलाक जे आयतुनि मंझि बयां, अखलाक जे आयतुनि मंझि बयां, आ सजण जे हुस्न मईशत जो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, महबूब जो खुल्क़ अज़ीम दस्यो। अम्मा आयशा चयो मुझे सोहणे जो, अम्मा आयशा चयो मुझे सोहणे जो, आ खुल्क़ सजो क़ुरआन मिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, तशरीअ नबीअ जो हाल अथई, तज़कीर जूं आयतूं वाज़ मिठो, तज़कीर जूं आयतूं वाज़ मिठो, तज़कीर जूं आयतूं वाज़ मिठो। ऐं ख़िदमत ख़ल्क़ जे आयतुनि में अबदीयत जो इज़हार चिटो, अबदीयत जो इज़हार चिटो, अबदीयत जो इज़हार चिटो। ला इलाह जे आयतुनि में आ पाक पीरीअ जी फ़नाइयत, आ पाक पीरीअ जी फ़नाइयत, आ पाक पीरीअ जी फ़नाइयत। इस बाते हक़ जे आयतुनि में आ मुंहिंजे मिठे जी बक़ाइयत, आ मुंहिंजे मिठे जी बक़ाइयत, आ मुंहिंजे मिठे जी बक़ाइयत। ऐं हू जे आयात अंदर, ऐं हू जे आयात अंदर महबूब मिठे जो ग़ैब ॾिसो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, महबूब जो खुल्क़ अज़ीम दस्यो। अम्मा आयशा चयो मुझे सोहणे जो, अम्मा आयशा चयो मुझे सोहणे जो, आ खुल्क़ सजो क़ुरआन मिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, तनफीज़ ऐं अमर जे आयतुनि में सरदार सचे जी ख़िलाफ़त या, सरदार सचे जी ख़िलाफ़त या, सरदार सचे जी ख़िलाफ़त या। ऐं किबरिया ए हक़ वारी हर आयत उन जी नियाबत या, हर आयत उन जी नियाबत आ, हर आयत उन जी नियाबत या। तालीम संदी तबलीग संदी हर आयत उन जो नुज़ूल आहे, हर आयत उन जो
नुज़ूल आहे, हर आयत उन जो नुज़ूल आहे। ऐं नुज़ूल वहीअ जे आयतुनि में महबूब मिठे जो उरूज आहे, महबूब मिठे जो उरूज आहे, महबूब मिठे जो उरूज आहे। ऐं ख़िताब जे हर आयात अंदर, ऐं ख़िताब जे हर आयात अंदर आ ज़िक्र इबादत वारो सुठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, अम्मा आयशा खां असहाब पुछो, महबूब जो ख़ुल्क़ अज़ीम ॾसियो। अम्मा आयशा चयो मुंहिंजे सुहिणे जो, अम्मा आयशा चयो मुंहिंजे सुहिणे जो आ ख़ुल्क़ सॼो क़ुर्आन मिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो। तवज्जह इल्लल्लाह संदी हर आयत सुने जी खिलवत या, हर आयत सुने जी खिलवत या, हर आयत सुने जी खिलवत या। ऐं ख़ल्क़े खुदा जी इस्लाही हर आयत उन जी जलवत या, हर आयत उन जी जलवत आ, हर आयत उन जी जलवत या। क़ुर्आन में कहर ऐं ग़ल्ब वारियूं आयतूं उन जो जलाल आहे, आयतूं उन जो जलाल आहे, आयतूं उन जो जलाल आहे। क़ुर्आन में मेहर ऐं रहम संदियूं सभु आयतूं उन जो जमाल आहे, सभु आयतूं उन जो जमाल आहे, सभु आयतूं उन जो जमाल आहे। मामलात जे हर आयात अंदर, मामलात जे हर आयात अंदर आ रहण करण प्यारनि जो ॾिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, महबूब जो ख़ुल्क़ अज़ीम ॾसियो। अम्मा आयशा चयो मुंहिंजे सुहिणे जो, अम्मा आयशा चयो मुंहिंजे सुहिणे जो आ ख़ुल्क़ सॼो क़ुर्आन मिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो। हा हक़ जे तजलिन वारी हर आयत में उन जो गौर फिक्र, आयत में उन जो गौर फिक्र, आयत में उन जो गौर फिक्र। ऐं दरक दुनिया जे आयतुनि में मुरसल जो मुजाहिदो आयो नज़र, मुरसल जो मुजाहिदो आयो नज़र, मुरसल जो मुजाहिदो आयो नज़र। मालिक जे रज़ा जे आयतुनि में आ पाक पीरीअ जो गौर करण, आ पाक पीरीअ जो गौर करण, आ पाक पीरीअ जो गौर करण। अहवाल हशर जे आयतुनि मां समझायो मुहासिबो सुहिणे सजण, समझायो मुहासिबो सुहिणे सजण, समझायो मुहासिबो सुहिणे सजण। अन अंत जे आयात अंदर, अन अंत जे आयात अंदर महबूब मिठे जो शहूद ॾिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, महबूब जो ख़ुल्क़ अज़ीम ॾसियो। अम्मा आयशा चयो मुंहिंजे सुहिणे जो, अम्मा आयशा चयो मुंहिंजे सुहिणे जो आ ख़ुल्क़ सॼो क़ुर्आन मिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो। इनाम बिहिश्त जे आयतुनि में सरदार सचे जो शौक़ ॾिठ में, सरदार सचे जो शौक़ ॾिठ में, सरदार सचे जो शौक़ ॾिठ में। ऐं नारे जहीम जे आयतुनि में महबूब मिठे जो हम ऐं गम, महबूब मिठे जो हम ऐं गम, महबूब मिठे जो हम ऐं गम। ऐं जिहाद जे सभिनी आयतुनि में महबूबन जो बुग़्ज़ फिल्लाह, महबूबन जो बुग़्ज़ फिल्लाह, महबूबन जो बुग़्ज़ फिल्लाह। हर अमन ऐं रहम जे आयतुनि में आ जाने मन जो हुब फिल्लाह, आ जाने मन जो हुब फिल्लाह, आ जाने मन जो हुब फिल्लाह। क़ुर्आन जे हर आयात अंदर, क़ुर्आन जे हर आयात अंदर किरदार नबी आ लिखियो पियो। अम्मा आयशा खां असहाब पुछो, महबूब जो ख़ुल्क़ अज़ीम ॾसियो। अम्मा आयशा चयो मुंहिंजे सुहिणे जो, अम्मा आयशा चयो मुंहिंजे सुहिणे जो आ ख़ुल्क़ सॼो क़ुर्आन मिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो। क़ुर्आन अगर ही मतन आहे त हदीस उन जी शरह बिल्कुल, हदीस उन जी शरह बिल्कुल, हदीस उन जी शरह बिल्कुल। क़ुर्आन हुज़ूर जी सीरत आ त हदीस सॼी तफ़सील बणियल, हदीस सॼी तफ़सील बणियल, त हदीस सॼी तफ़सील बणियल। क़ुर्आन जो इल्म जीअं ज़ामिन
इंसान जे आ तकमील जो थियो, इंसान जे आ तकमील जो थियो, इंसान जे आ तकमील जो थियो। तीअं सीरत अक़वाम आलम जे तकमील जे लाइ कफ़ील मञो, तकमील जे लाइ कफ़ील मञो, तकमील जे लाइ कफ़ील मञो। शहज़ादा नबीअ जे सीरत जो, शहज़ादा नबीअ जे सीरत जो आ बयान सॼो क़ुर्आन कयो। अम्मा आयशा खां असहाब पुछो महबूब जो ख़ुल्क़ अज़ीम ॾसियो। अम्मा आयशा चयो मुंहिंजे सुहिणे जो, अम्मा आयशा चयो मुंहिंजे सुहिणे जो वाह ख़ुल्क़ सॼो क़ुर्आन मिठो। अम्मा आयशा खां असहाब पुछो।